जी सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर में जीअं ई गुज़िरियल राति बरसाति थी आहे उन खां पोइ सूरत हाल ॻणितीअ जोगी आहे। सखर शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा नओं पिंड कुरैशी ॻोठ वारे इलाइक़े समेत सखर जो अहम ऐं कारोबारी रोड मिलिट्री रोड मुकमल तौर अलाव जो ॾेख ॾेई रहियो आहे। इंतज़ामिया पारां हिन रोड तां पानी निकाल करण जे लाइ को बि इंतज़ाम नाहे कयो वियो। उन सां गॾोगॾु जेके हाई कोर्ट ऐं वॉकिंग ट्रैक वारा इलाइक़ा आहिनि उते पिणु 2 खां 3 फुट पाणी पइजी वियो आहे। इंतज़ामिया पारां हिन पाणीअ खे निकाल करण जे लाइ को बि बंदोबस्तु नाहे कयो वियो। सिर्फ़ु सखर जे घंटाघर वारे इलाइक़े मां ई पाणी निकाल थी सघियो आहे। बाक़ी जेके इलाइक़ा आहिनि हिन वक़्तु मुकमल तौर ॿुॾल आहिनि ऐं हिन वक़्तु बि जेके बरसाति आहे या जेके ककर आहिनि उहे बरसाति वसाइण जे लाइ तयारु आहिनि। पर इंतज़ामिया पारां हिन समूरे अमल खे या हिन पाणीअ खे निकाल करण जे लाइ को बि बंदोबस्तु नाहे कयो वियो। तोड़े जो मौसमियात खाते पारां इहा वार्निंग पिणु जारी कई वई हुई त जेको अरबन फ्लड थी सघे थो सखर शहर में। ऐं इंतज़ामिया असांखे इहे दावाऊं कंदे नज़र अची रही हुई त असां सभु तयारु आहियूं ऐं कंहिं बि बरसाति जे इम्कान में को बि मामिलो ख़राबु न थींदो। पर हाणे असां जॾहिं ॾिसूं था बरसाति खां पोइ त सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर जूं हालतूं ख़राबु आहिनि। कैमरामैन से बाबू सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़ सखर।